हैदर न रह गमन में रख तू मदीनो मन में। हैदर न रह गमन में रख तू मदीनो मन में। तुझो कुटुंब महबूब जी मुस्कान ता सदके वञा सदके वञा। महबूब जी मुस्कान ता सदके वञा सदके वञा। मीठा रहा दर हितां का गुम थींदा, सूर तुंहिंजा हितां का वेंदा। तुंहिंजो जेकॾहिं कारोबार वधणो आहे, तोखे जेकॾहिं पंहिंजी फैमिली खे पेर ते बीहारणो आहे त ही फौरन अथो। असांखे बि उन्हनि नंढड़नि को लाहे छॾियो। असांजा ही दोस्त राति ॾींहुं पिया हलनि, इन्हनि खे बि हुननि सेक नाहे मिलियो। हुनखे बि हर हाल में कामयाब रखियो आहे। पाड़े वेझ हिन कहिड़ो जान खे जोड़ियो आहे, हिन कहिड़ो पैगाम फैलायो आहे जो ही हज़ारनि जी तादाद में हुजूम रोज़ बेरोज़ वधंदो वञे थो। हिन जूं मोहबतूं बि वधंदियूं वञनि थियूं। हिन जो इताद इतफ़ाक़ बि ॾींहों ॾींहुं असांजी अखियुनि अॻियां आहे। पर असां केतिरो बि इरादत हुनखां ओझल अणॼाण बि थियूं, पर ही सोशल मीडिया जो दौर इहे इन्हे खूबी खे बि लिकाए कोन थो सघे। पंहिंजा थो ॿुधाए पर कंहिंजे ॿुधण लाइ को तयारु कोन्हे। मुंहिंजूं तव्हांजे लाइ दुआऊं ऐं उन सां गॾु हिदायतूं बि आहिनि। पंहिंजे पाड़े में वञो, सब्र ऐं बर्दाश्त। को चवे त भले पियो चवे, असांखे बर्दाश्त करणी आहे। असांजो सब्र हथियार आहे। या तालीम मोहम्मदी आहे, या सुफिया इब्न किराम जी तालीम आहे। कुते के साम्हूं कुतो थियणो न आहे, भौंकणो न आहे। उन खे साम्हूं भौंकंदे त तोखे माण्हू चवंदा तूं भौंकण वारो आहीं। न, असांखे साम्हूं न असांखे बहस करिणो आहे। असां अमली माण्हू आहियूं। पंहिंजो अमली किरदार सां, अमली कम सां, जिदोजहद सां, हिन जहाद सां असांखे फतेह मिलंदी। पहिरीं पंहिंजे नफ़्स ते मिलंदी, पंहिंजो पाण ते मिलंदी, पोइ पंहिंजे पाड़े वारनि ते मिलंदी, पोइ इंशाअल्लाह माशरे में ऐं समाज में असांजे लाइ खोड़ सारियूं फतिहा बि थींदियूं। मुंहिंजूं तव्हांजे लाइ दुआऊं आहिनि।